अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। ए मुझा मुसलमान भा, जिंदगी जे कारोबार इंसानी ज़रूरतुन में हिक ॿिए जी अमली हमदर्दी, हिक ॿिए जी मदद, तावन, एहसान ऐं सोणे सलूक ते इंसानी मुआशरो क़ाइम आ। जेकॾहिं उहो शरीफाणो जज़्बो न हुजे त मुआशरे में मुसरतुन जो ख़ात्मो थी वेंदो। इन जे लाइ इस्लाम में एहसान सुने वर्ता जी वडी अहमियत आ। अल्लाह ताला वडो मुहसन आ, उन जे सिफतुन मां हिक सिफत एहसान बिया। बानन सा उन जे कयल एहसानन जो इहातो नथो करे सघजे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमाए रहियो आ, व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसू। जेकरे तवा अल्लाह ताला जी नेमतुन के गणन चाहो तो उन जो इहातो नथा करे सगो। इन करे अल्लाह ताला घुरे तो उन जा बानहा भी हिक ॿिए सां एहसान ऐं हुस्न सलूक सां पेश अचन। अल्लाह ताला बेअंद इरशाद फरमाए रहियो आ, इन्नल्लाह यअमुरुकुम बिल अदल वल इहसान व ईताइज़िल कुर्बा। अल्लाह ताला तव्हां के माण्हुनि सां अदल एहसान जो ऐं अज़ीज़न करीबन खे ॾियण जो हुक्म ॾेई रहियो आ। ए दोस्तान गिरामी, अल्लाह रब्बुल आलमीन अञा भी इरशाद फरमाए रहियो आ, अहसन कमा अहसन अल्लाहु इलैक। तव्हां बि एहसान करियो जीअं अल्लाह ताला तव्हां ते एहसान कयो आ। अल्लाह ताला एहसान कंदड़नि खे दोस्त रखंदो आ। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह ताला एहसान कंदड़नि खे दोस्त रखंदो आ। ओ मुझा मुसलमान भा, इंसानी घुर्जुन ज़रूरतुन वांगुर एहसान ऐं सलूक जूं शिकलूं बि बेशुमार आहिनि। उन्हनि सभिनी जो इहातो करणु ॾुखी ॻाल्हि आ। इन जी मुख़्तसर तारीफ़ इहा करे सघिजे थी त ॿियनि जे हर क़िस्म जी जाइज़ मदद कयो। हर मामले मरहले में, ॾुख में, सुख में जेकॾहिं जाइज़ मरहलो आ त उन जी जाइज़ मदद कयो, जाइज़ तावन कयो। हर उहो नेक कम जंहिंसां ॿियनि जी ज़रूरत पूरी थींदी हुजे ऐं मुश्किल आसान थींदी हुजे, या उन्हनि खे आराम पहुचाइणो आ, ख़ुशी ऐं मुसरत हासिल करणी आ, त अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में रहनुमाई फरमाए रहियो आ त उहो एहसान मूं अल्लाह करीम जो गुण आ। पर ए इंसान, जेकॾहिं तूं एहसान कंदे उन गुण सां मौसूफ थी वेंदे, सुहिणो सलूक रखंदे, त ही दुनिया भी तुंहिंजे लाइ आसान बणिजी पवंदी त क़यामत में भी रब्बुल आलमीन जी रज़ा हासिल थींदई।